हैदराबाद में थींदड़ हिक रात वारी बरसात शहर खे ॿोड़े छॾियो आहे। ॿ ॾींहं गुज़रण बावजूद शहर जे केतिरनि इलाइक़नि मां बरसाती पाणी निकाल थी न आहे सघियो। कासिमाबाद, भट्टीपाड़ो, पाकिस्तानी चौक ऐं लतीफ़ाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाती पाणी घरनि अंदर दाख़िल थियण करे शहरियुनि खे तमामु घणियूं मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। पाकिस्तानी चौक में रहूं था, अॼु 3 ॾींहं खां बरसाति थी आहे, पाणी कढण जो कोई निज़ाम न आहे। अगर ये कोई मसलो आया तो बराए मेहरबानी से घर में ॾिसो केड़ो पानी है। में इंतहाई प्रॉब्लम है, कारोबार सारा बंद पड़ा हुआ है, ये हमारी दुकानें ये सब बंद है और गटरों पे ढक्कन भी नहीं है। ये डंडे लगा लगा कर हमने जो निशानियां लगा रखी हैं। खुदा ना खास्ता कोई गाड़ी चली जाए, बच्चा चलाए, कोई बड़ा हादसा कोई रोनुमा ना हो सके। ॿ ॾींहं थिया आहिनि, पाणी एतिरो आहे कि वेहण जहिड़ो बि कोन्हे, वेहण छा बीहण जहिड़ो बि कोन्हे कि किथे सामान वठूं, का शइ करूं, न गैस आहे, न बत्ती आहे, न कुझु कोन्हे। पाणी आहिनि त असांखे तमामु ख़राब बाबा, असीं बीमार माण्हू आहियूं, किथे वञूं। कारोबार ख़त्म हो चुका है, लोग इतने परेशान हैं, घरों के अंदर पानी भरा हुआ है, दुकानों में पानी भरा हुआ है। ॿिए पासे बिजली जी बंदिश संदुनि मुश्किलातुनि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे, जॾहिं त अज़ादार बि परेशानी जो शिकार थी विया आहिनि। हैदराबाद जे शहरियुनि हुकूमत ख़ासि तौर ते ज़िले इंतज़ामिया ऐं मेयर हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते संदुनि इलाइक़नि मां हीउ गंदो पाणी निकाल कयो वञे। कैमरामैन शाहिद सां गॾु फ़हीम बबर, सिंध टीवी न्यूज़ हैदराबाद।